अस्सलाम वालेकुम, नमस्ते। माया तव्हांजो उस्ताद जयप्रकाश डीवा क्लास में अवांखे वेलकम। प्यारा ॿारो, मैथमेटिक्स की सीरीज में अॼु असां अलजब्रिक फार्मूला प्रूव कंदासीं। तो जीअं कमेंट सेक्शन में असांजे शागिर्दनि असांखे चयो त सर ए प्लस बी होल स्क्वायर जेको आहे बराबर आहे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर इहो असांखे प्रूफ करायो। त हाणे ॾिसो प्यारा ॿारो, सिंपल आहे त तव्हां सभ खां पहिरीं हिन जो ए प्लस बी होल स्क्वायर वारो पार्ट खणो। हाणे जीअं ए प्लस बी होल स्क्वायर आहे उन खे अगर पाण खोलींदासीं त थींदो ए प्लस बी वरी होल में ए प्लस बी। हाणे हिन जा छा कयोसीं पाण ॿ हिसा करे छॾियासीं। जीअं हूंदो आहे त कॉन्सेप्ट आहे एक्स डॉट माना ज़रबिया एक्स जेको बराबर थींदो आहे एक्स स्क्वायर जे। त असां हिन एक्स फॉर एग्जांपल आहे ए प्लस बी स्क्वायर त असां हिन खे हिन तरीक़े सां खोले छॾियो, माना हिन एक्स खे एक्स ज़रबिया एक्स हूंदो आहे, इन करे ए प्लस बी होल स्क्वायर खे असां हिन तरीक़े सां खोले छॾियोसीं। हाणे छा कंदासीं ॾिसो, तमाम सिंपल आहे। फर्स्ट इनटू फर्स्ट, पहिरियों जेका डिंगी आहे उन जो पहिरियों पार्ट ऐं उन जो बि पहिरियों पार्ट, माना फर्स्ट इनटू फर्स्ट ए ज़रबिया ए। जीअं एक्स आहे एक्स ज़रबिया एक्स त ईअं ए ज़रबिया ए, हिन जो मतलब छा थींदो, पाण ज़रब कंदासीं। ए ज़रबिया ए छा थींदो ए स्क्वायर। वरी ही प्लस जी साइन ईंदासीं। सेकंड इनटू फर्स्ट बी ज़रबिया ए छा थींदो ए बी। वरी हाणे फर्स्ट इनटू सेकंड, सेकंड सां छा आहे प्लस ए ज़रबिया बी ए बी, पोइ प्लस इनटू प्लस प्लस। हाणे सेकंड इनटू सेकंड मतलब बी ज़रबिया बी छा थियो बी स्क्वायर। हाणे ए स्क्वायर लिखियोसीं। हाणे हिकिड़ो ए बी तव्हांजो प्लस जो हिकिड़ो ए बी प्लस जो ॿियो ए बी छा थियो प्लस जा ॿ ए बी। वरी बी स्क्वायर। हाणे इहो जेको आहे असांजो जवाब अची वियो त असां इनके खोले माना प्रूफ कयो आहे त ए प्लस बी होल स्क्वायर बराबर कंहिंजे आहे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। तो प्यारा ॿारो, कॉन्सेप्ट के हिसाब से अगर तव्हां समझंदो त आसानी सां थी वेंदो। छा थींदो फर्स्ट इनटू फर्स्ट प्लस सेकंड इनटू फर्स्ट प्लस फर्स्ट इनटू सेकंड ए बी प्लस सेकंड इनटू सेकंड, फर्स्ट इनटू फर्स्ट फर्स्ट इनटू सेकंड सेकंड इनटू फर्स्ट या सेकंड इनटू सेकंड। तव्हां पंहिंजे हिसाब सां जेको तव्हांखे बेहतर लगे वो करे सघो था। इजी इहो ई थींदो, पहिरीं ए खे हिननि ॿिन्ही सां ज़रब कयो प्लस जी साइन, वरी ॿी रक़म खे वरी हिन ॿिन्ही सां ज़रब कयो, माना फर्स्ट इनटू फर्स्ट फर्स्ट इनटू सेकंड प्लस सेकंड इनटू फर्स्ट प्लस सेकंड इनटू सेकंड। इहो तरीक़ो वठंदो त तव्हां आराम सां इनके प्रूफ करे वेंदो। त इनके पाण छा लिखंदासीं अॻियां हैंस प्रूफ्ड।
पहिरां बारो हाणे इनखे प्रूफ करण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो पाण कयूं था जेको थी सघे तव्हांखे बिल्कुलु ईज़ी लॻे, छो त तव्हां थी सघे थो फर्स्ट इंटू फर्स्ट, सेकेंड इंटू फर्स्ट, फर्स्ट इंटू सेकेंड इन में कंफ्यूज थी विया हुजो, कंफ्यूज थींदा हुजो त इनखे बहितर तरीक़े सां अञा भाऊ तव्हांखे सम्झाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे उहो पाण कयूं था त जीअं a प्लस बी होल स्क्वायर जेको आहे उहो छाजे बराबरि आहे, खोलियोसीं पाण इनखे साॻियो तरीक़ो हिते लिखंदासीं a प्लस बी, a प्लस बी। हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे हिन सां हिनखे ज़रब करणो आहे त कीअं कंदव, तरीक़ो आहे पाण छा कंदासीं, अगरि हिनखे ईअं करियूं a खे हिन पूरी रक़म सां जो ज़रब था कयूं, a खे a प्लस बी प्लस बी वरी बी खे बि हिन रक़म सां ज़रब था करियूं। हाणे ॾिसो सफ़ा आसान थी वियो, तव्हांखे फर्स्ट इंटू फर्स्ट वारो तरीक़ो समझ में नथो अचे त ही सफ़ा आसान आहे। कीअं, a खे a सां ज़रब कंदो, a ज़रबिया a त पाण ख़बर आहे a ज़रबिया a जेको थींदो आहे a स्क्वायर, a ज़रबिया a छा थियो a स्क्वायर, वरी प्लस जी साइन आहे प्लस ॾींदो, a खे वरी b सां ज़रब कंदो, a ज़रबिया b छा थी वियो ab त a ज़रबिया b ab ही पार्ट खत्म थी वियो, वरी हाणे प्लस साइन आहे प्लस ॾियो, b ज़रबिया a ज़रबिया b या b ज़रबिया a कंदासीं ॻाल्हि साॻी आहे त b ज़रबिया a ab वरी ॿिन्ही पासे प्लस आहे त प्लस ॾेई छॾियो, वरी b खे हिन सां ज़रब करियो b ज़रबिया b मतलब जी a ज़रबिया a आहे त ईअं अहिड़े हिसाब सां b ज़रबिया b बि जेको आहे b स्क्वायर जे बराबरि हूंदो आहे त b ज़रबिया b b स्क्वायर। हाणे साॻी शइ हिते अची वई, वरी पाण छा कंदासीं a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। हाणे ॾिसो ही बि ab प्लस जो आहे, ही बि ab प्लस जो आहे त पाण खे छा कंदासीं जोड़ कंदासीं, छा थियो a स्क्वायर हिकु ab ॿ ab त छा थींदो ab प्लस ab 2ab प्लस b स्क्वायर। हाणे तव्हांजो हिते साॻी तरीक़े सां साबित थी वियो त इहो छाजे बराबरि आहे तव्हांजो a प्लस b होल स्क्वायर जे, त हिते पाण छा लिखंदासीं हेंस प्रूफ। हाणे प्यारा भाइरो ये ॿई तरीक़ा आहिनि, तव्हांखे जेको बहितर समझ में अचे थो तव्हां उनखे अॻिते वञी उन तरीक़े सां सॉल्व कंदो हिसाब वग़ैरह, त इहे ॿई तरीक़ा सां तव्हांखे पॉसिबल जेके ॿ तरीक़ा आहिनि ॿई ईज़ी आहिनि, पर ॿारनि जे हिसाब सां बहितर तव्हांखे इहो सही लॻंदो। अगरि तव्हां मेच्योर आहियो ऐं तव्हां 9 क्लास ताईं आहियो त तव्हांखे इहो तरीक़ो सफ़ा ईज़ी थींदो, ऐं माना 9 खां घटि आहियो त तव्हांखे ही तरीक़ो तमामु सही थींदो। ठीकु आहे, हाणे असां हिकिड़ो ॿियो फार्मूलो आहे अलजबरा जो a माइनस b होल स्क्वायर। पहिरीं पाण प्लस वारो प्रूफ कयो, हाणे असां कंदासीं a माइनस b इज इक्वल a माइनस b होल स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। सभ खां पहिरीं त इनखे पढ़णु सिखो, छा थो चए a माइनस b ब्रैकेट के पढ़ंदासीं होल a माइनस b होल स्क्वायर, a माइनस b होल स्क्वायर तो छाजे बराबरि आहे a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। तो प्यारा ॿारो तमामु इज़ी तरीक़े सां पहिरीं पाण हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो आहे उन सां कयूं था त जीअं a माइनस b होल स्क्वायर के खणंदासीं, a माइनस b होल स्क्वायर के खोलींदासीं, a माइनस b सेम तरीक़ो जीअं पाण x ज़रबिया x कंदा आहियूं x स्क्वायर वारो जी मूं तव्हांखे पहिरीं समझायो आहे। त अहिड़े हिसाब सां a माइनस b इनखे इन तरीक़े सां x स्क्वायर खे अलॻि कयोसीं x इन तरीक़े खे बि पाण a माइनस b होल स्क्वायर खे बि खोलियोसीं त a माइनस b हाणे छा कंदासीं जीअं
मूं तव्हांखे चयो फर्स्ट इंटू फर्स्ट। हाणे पुट ॾिसो हिते तव्हां जेको आहे हिन खे ज़रब करण जे लाइ तव्हांखे इहो कॉन्सेप्ट ज़रूर हुजणु घुरिजे त महिरबानी करे जीअं पाण चऊं था माइनस इंटू माइनस जेको थींदो आहे उहो प्लस थींदो आहे, प्लस इंटू माइनस जेको आहे थींदो आहे माइनस, माइनस इंटू प्लस थींदो आहे उहो तव्हांजो माइनस, प्लस इंटू प्लस जेको थींदो आहे उहो थींदो आहे तव्हांजो प्लस। मतलब जॾहिं हिकु जहिड़ियूं निशानियूं हूंदियूं आहिनि त उहो हमेशा प्लस थींदो आहे ऐं जॾहिं हिकिड़ी अलॻि प्लस जी हुजे हिकिड़ी ॿी अलॻि माइनस जी हुजे उन्हनि खे तव्हां ज़रब कंदो त माइनस में जवाब ईंदो। ही कॉन्सेप्ट जेको आहे तव्हांखे ज़रूर अचणु घुरिजे अलजबरा खे सॉल्व करण जे लाइ ऐं हिसाब खे डीमॉस वग़ैरह में सॉल्व करण जे लाइ। त अहिड़े हिसाब सां पाण छा कंदासीं, हाणे ॾिसो ए फर्स्ट इंटू फर्स्ट, फर्स्ट इंटू फर्स्ट, ए ज़रबिया ए छा थियो पाण जो ए स्क्वायर। हाणे त ॾिसो मूं माइनस लिखी आहे, तव्हांखे सोचणो पवंदो त हाणे ॾिसणो पवंदो ए खे मतलब पहिरें खे फर्स्ट के सेकंड सां ज़रब करणो आहे त छा कंदो, हिते ॾिसो प्लस आहे हिते माइनस आहे, प्लस इंटू माइनस छा थियो माइनस, त छा आणींदो माइनस। ए ज़रबिया बी जीअं पाण पहिरीं पढ़ियो आहे ए ज़रबिया बी हूंदो आहे ए बी जे बराबर, त ए माइनस ए बी। ठीकु आहे, फर्स्ट जो इन ॿिन्ही सां ज़रब थी वियो मतलब फर्स्ट इंटू फर्स्ट पोइ फर्स्ट इंटू सेकंड। हाणे पाण अचूं था सेकंड ते, सेकंड ॾिसो छा आहे सेकंड इंटू फर्स्ट, सेकंड जी माइनस जी बी आहे ही प्लस जो आहे त माइनस इंटू प्लस छा थी वियो माइनस इंटू हिते जी प्लस छा थी वियो माइनस, माइनस इंटू प्लस माइनस। हाणे बी ज़रबिया ए साॻियो पाण जो ए बी, हाणे सेकंड इंटू सेकंड ही माइनस बी आहे ही भी माइनस बी आहे त छा कंदासीं माइनस इंटू माइनस, माइनस इंटू माइनस छा थियो प्लस। क्लियर, ऐसे समझ में आयो, माइनस इंटू माइनस, माइनस इंटू माइनस प्लस। हाणे बी ज़रबिया बी, बी इंटू बी मतलब सेकंड इंटू सेकंड, बी ज़रबिया बी छा थियो बी स्क्वायर। हाणे तव्हांखे ॾिसो ही हिकिड़ो माइनस बी जो ही ॿियो माइनस बी जो त तव्हां छा थींदो घणा थिया ए स्क्वायर माइनस ए बी मतलब इहो थियो माइनस हिकु माइनस जी थींदो आहे माइनस जा ॿ, त इहे माइनस ए बी छा थियो माइनस जा ॿ ए बी प्लस बी स्क्वायर। हाणे इहो तव्हांजो प्रूफ थी वियो त ए माइनस बी होल स्क्वायर बराबर आहे तव्हांजे ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। हाणे इहो तव्हांजो छा थी वियो हैंस प्रूफ, हैंस प्रूफ माना असां प्रूफ करे छॾियो आहे त वाकई ए माइनस बी होल स्क्वायर बराबर आहे ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। प्यारा ॿारो इहो हुयो तव्हांजो हिकिड़ो तरीक़ो। हाणे वधीक जेको आहे असां ईज़ी तरीक़ो हिन खां सम्झाइण जी कोशिश कंदासीं, पोइ तव्हां फर्स्ट इंटू फर्स्ट वारो पाण वटि सम्झो या पोइ ईज़ी तरीक़ो पाण कयूं था सभ खां पहिरीं। हाणे छा थो चए साॻियो तरीक़ो त पाण हिते ताईं लिखूं था ए माइनस बी होल स्क्वायर जेको आहे हिनखे पाण खोलियो आहे ए माइनस बी ए माइनस बी। ठीकु आहे, साॻे तरीक़े खां एक्स स्क्वायर छाजे बराबर एक्स इंटू एक्स। हाणे छा करियो हिन ए पहिरीं रक़म जेको आहे हिनखे हिन पूरी इक्वेशन जेको ॿियो पार्ट आहे हुनखे ज़रब कयो। छा कंदो ए हिते ज़रब लिखो या डॉट लिखो ॻाल्हि साॻी आहे ए माइनस बी, वरी छा आहे तव्हांजो ॿियो पार्ट जेको आहे हुनखे तव्हां वरी ज़रब कयो छा आहे माइनस बी ज़रब जी माना डॉट ॾियो ए माइनस बी। सही आहे, माना ईअं सम्झो ए खे हिन पूरी रक़म सां तव्हां ज़रब करियो वरी बी खे हिन पूरी रक़म सां तव्हां ज़रब करियो त छा कंदासीं। हाणे ॾिसो ए ज़रबिया ए
जी एक्स ज़रबिया एक्स एक्स स्क्वायर त ए ज़रबिया ए पंहिंजो छा थींदो ए स्क्वायर। हाणे ए ज़रबिया माइनस बी, हाणे तव्हांखे ख़बर आहे ए हिते निशानी कोन्हे माना प्लस जी आहे त छा ॾिसंदासीं प्लस इंटू माइनस, माना हिते प्लस सां प्लस इंटू माइनस छा थींदो प्लस इंटू माइनस माइनस त माइनस ॾी। ए ज़रबिया बी पाण पढ़ियो आहे ए ज़रबिया बी छा आहे ए बी त ए बी क्लियर। हाणे ही पार्ट असांजो खत्म थी वियो, हाणे वारो आहे हिन जो त माइनस बी ज़रबिया ए, हाणे हिते माइनस बी आहे माइनस ए प्लस जो आहे त छा कयोसीं माइनस इंटू प्लस छा जी निशानी थी माइनस, वरी लिखीसीं माइनस माना माइनस इंटू प्लस इज कॉल्ड माइनस। हाणे बी ज़रबिया ए ज़रबिया बी कयूं या बी ज़रबिया ए कयूं ॿिया साॻी आहे ए बी जवाब ईंदो त माइनस जो ए बी क्लियर। हाणे छा थो चए माइनस बी के ज़रब करियो माइनस बी सां माना माइनस इंटू माइनस छा आहे माना बी प्लस माइनस इंटू माइनस इज इक्वल टू प्लस त पाण लिखंदासीं प्लस। हाणे बी इंटू बी साॻियो तरीक़ो आहे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर त बी इंटू बी बी स्क्वायर। हाणे छा थियो साॻियो तरीक़ो हिते माइनस जो ए बी हिते माइनस जो ए बी जी पंहिंजो माइनस जो हिकु छा आहे माइनस जा ॿ त हिते माइनस जो ए बी माइनस जो ए बी माइनस जा ॿ ए बी पोइ आख़िरी प्लस बी स्क्वायर। हाणे असां प्रूफ करे छॾियो त रियली ए माइनस बी जेको आहे बराबर आहे ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। हाणे आखिर में हैंस प्रूफ। क्लियर पहला बारो। हाणे ये ॿई तरीक़ा तव्हां सही तरीक़े सां सम्झण जी कोशिश कजो, जेको बहितर तव्हांखे लॻे उहो तव्हां माना सॉल्व करण में इस्तेमालु कजो। पहिरियों बारो हाणे असांजो टियों फार्मूलो आहे त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए माइनस बी ब्रैकेट ए प्लस बी होल ब्रैकेट। मतलब हाणे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर के असां इन्हनि खे खोलींदासीं त इहो बराबर हूंदो हिन जे ए माइनस बी ए प्लस बी जे। त हाणे कीअं सभ खां पहिरीं तव्हां ही पार्ट खणो छा आहे ए माइनस बी ए प्लस बी। हाणे जीअं पाण सॉल्व कंदा आहियूं त ए हिन ए सां ही पूरी जेको रक़म आहे इहो तव्हांखे ज़रब करणी पवंदी। जीअं ए डॉट माना ही डॉट माना ज़रब ए प्लस बी पोइ वरी माइनस बी माना बी खे सॼी रक़म सां ज़रब करणी पवंदी त छा कंदासीं ए प्लस बी। हाणे ज़रब खे सम्झण जे लाइ मूं तव्हांखे चयो आहे त ही कॉन्सेप्ट बी ए माइनस इंटू माइनस प्लस प्लस इंटू माइनस 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 इंटू प्लस माइनस प्लस इंटू प्लस प्लस इहो कॉन्सेप्ट तव्हांखे ज़रूरु अचणु घुरिजे ज़रब करण जे लाइ। त छा कंदासीं ए ज़रबिया ए ॿई जेके आहिनि छा जा आहिनि प्लस जा आहिनि त प्लस इंटू प्लस छा थियो पंहिंजो प्लस प्लस पहिरियों आहे त लिखण जी ज़रूरत ई न आहे। ए ज़रबिया ए पंहिंजो छा थी वियो ए स्क्वायर। क्लियर। ए ज़रबिया ए स्क्वायर जी पाण हूंदो आहे एक्स ज़रब एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर। त ए ज़रबिया ए जेको आहे उहो थींदो ए जी स्क्वायर जे बराबर। ठीकु आहे। हाणे ए प्लस जो आहे बी प्लस जो आहे ए ज़रबिया बी माना प्लस इंटू प्लस छा ॾींदासीं प्लस ए इंटू बी माना ए ज़रबिया बी छा थियो पाण जो ए ज़रबिया बी बराबर थियो ए बी प्लस जो ए बी। हाणे ही पाण सॉल्व करे छॾियो। हाणे छा कंदासीं ॿियो पार्ट माइनस बी इंटू ए। हाणे माइनस जी रक़म हिते माइनस आहे हिते को निशानी कोन्हे मतलब प्लस आहे माइनस इंटू प्लस माइनस इंटू हिते प्लस माइनस इंटू प्लस छा थींदो माइनस।
b ज़रबिया a, b ज़रबिया a छाजे बराबर आहे ab त माइनस ab। हाणे माइनस इंटू प्लस, माइनस इंटू प्लस, माइनस इंटू प्लस। हाणे छा थियो पाण जो माइनस इंटू प्लस माइनस। b ज़रबिया b जी a ज़रबिया a स्क्वायर थींदो आहे त ऑब्वियसली b ज़रबिया b बि स्क्वायर थींदो त b जो स्क्वायर। हाणे ॾिसो ही प्लस जो ab ही माइनस जो ab जीअं हुजे a प्लस हिकु माइनस प्लस जो हिकिड़ो माइनस जो त पाण छा कंदा आहियूं a में हिकु कटे छॾंदा माना हिकु में हिकु ॿियो बाक़ी हीअं ज़ीरो बचंदो त ही जेके आहिनि प्लस जो ab कट थी वेंदो माइनस जे ab सां बाक़ी छा बचंदो a स्क्वायर ऐं ही रक़म बचंदी त माइनस b स्क्वायर। हाणे पाण खे प्रूफ थी वियो त ही रक़म जेको बराबर आहे a स्क्वायर माइनस b स्क्वायर जे बराबर आहे त पाण छा लिखंदासीं a माइनस स्क्वायर माइनस b स्क्वायर जेको बराबर आहे a माइनस b होल a प्लस b होल। त हाणे ही छा कंदासीं पाण हेंस प्रूफ। हाणे असांजा टे जेके अलजेब्रिक फार्मूला प्रूफ कया आहिनि। उम्मीद आहे त तव्हांखे सही तरीक़े सां समझ में आया हूंदा। प्यारा ॿारो अगरि हिकिड़े चकर तव्हांखे समझ में नथो अचे त बिराए महिरबानी हिकिड़े चकर वरी रिपीट करे पोइ पाण प्रैक्टिस कंदव त ही तव्हां जेका हिनखे सॉल्व करे सघंदो। छो त तव्हांखे ख़बर आहे प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। द मैथमेटिक्स तेस ताईं परफेक्ट तव्हांजी नथी थी सघे जेसि ताईं उनखे बार बार प्रैक्टिस न करियो या कहिड़ी बि शइ छो न हुजे बार बार उनखे प्रैक्टिस कंदो त तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थींदो। असांखे ॾिसण जे लाइ महिरबानी। तव्हांखे लॻे थो त असां सही तरीक़े सां कमु करे रहिया आहियूं त असांजी महिनत सां जुड़ो, असां सां ॻंढिजो ऐं असांजे दीवा क्लास खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। थैंक यू।